मीरो खान खां रिपोर्टर इमाम दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो खान में समाजी तंज़ीम सिगा पारां 28 मुफ़्त अखियुनि जी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। शहर जे मशहूर अब्दुल्ला मेडिकल सेंटर में क़ाइमु 2 ॾींहनि वारे मुफ़्त अखियुनि जी कैंप जो इफ़्तिताह पीपी ज़िलई सदर डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर शहदाद कोट जे चेयरमैन हाजी कमरदीन गोपांग, पीपी सिटी सदर डॉक्टर राजा खान तुनियो, डॉक्टर अब्दुल सत्तार गोपांग, टाउन कमेटी मीरो खान जे चेयरमैन लियाकत अली अबड़ो ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते पीपी ज़िलई सदर ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन हाजी कमरदीन गोपांग चयो त सिगा तरफ़ां मुसलसल मुफ़्त 28 अखियुनि जी कैंप क़ाइमु कई वई आहे, जेको तमामु बहितरीन अमल आहे। हुन चयो त हिन कैंप ते न सिर्फ़ मीरो खान पर भर पासे जे सभई अखियुनि जे मरीज़नि जी मुफ़्त चकास कई वेंदी। ऑपरेशन में मुफ़्त दवाऊं ॾियणु तमामु वॾो नेकीअ जो कमु आहे, जंहिं लाइ सिगा जे इंतिज़ामिया ऐं मक़ामी उहिदेदारनि खे जस भेटा पेश करियां थो। सिगा अॻवान मालिक नूर अंसारी चयो त सिगा तरफ़ां हर साल मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइमु कई वेंदी, जिते अखियुनि में बीमारियुनि जा माहिर डॉक्टर हज़ारे मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो करे, सभई मरीज़नि जो मुफ़्त ऑपरेशन करे दवाऊं पिणु मुफ़्त ॾींदा आहिनि। जॾहिं त इफ़्तिताही तक़रीब में टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन शहाबुद्दीन भट्टी, अली दोस्त बिरोही, हुसैन बख्श मेमून, सईद अहमद भट्टी, बरकत अली खोखर, साबिर हुसैन भट्टी, मजीद बिरोही, आबिद अली कल्होड़ो, शौकत मंगणहार, मोहम्मद इलियास भट्टी, दिलदार भट्टी समेत पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि ऐं कारकुननि ऐं समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई।